अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहा फराशा सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। परॾे खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन अंद्राबी चयो आहे त पाकिस्तान अमेरिका ऐं ईरान खे मफ़ाहमती याददाश्त ते वापसि आणण लाइ सरगर्म आहे। कतार में घटिताई ऐं हुर्मुज़ मामले ते धुरियुनि सां ॻाल्हि ॿोल जारी आहे। गैर रियासती अंसरनि जा सऊदी अरब मथां हमला मज़म्मत जोॻा आहिनि। सऊदी अरब के पंहिंजे दिफ़ा जो मुकमल हक़ हासिल आहे। मीडिया के हफ़्तेवार ब्रीफिंग में परॾेही तर्जुमान चयो त पाकिस्तान ऐं कुवैत दिफ़ाई ताउन मुआहिदो पाक सऊदी मुआहिदे खां मुख़्तलिफ़ आहे। पाकिस्तान जो उर्दन ऐं बहरीन सां बि मज़बूत दिफ़ाई ताउन मौजूद आहे। ज़रूरत पई त नवनि दिफ़ाई मुआहिदनि खां आगाह कयो वेंदो। आज़ाद कश्मीर कानून साज़ी असेंबली में ट्रुथ एंड रिकंसिलिएशन कमीशन जोड़ने जो ठहराव मंजूर। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर के सदर चौधरी यासीन पारां करारदाद पेश। ठहराव में आज़ाद कश्मीर में इंटरनेट सर्विस फौरी तौर बहाल करने जो मुतालबो। करारदाद के मतन में चयो वियो आहे त कमीशन ज़िले पूंछ में थींदड़ वाक़िअनि जी जांच करे मुज़ाहिरीन एहतजाज ख़त्म कनि। हुकूमत मुज़ाहिरीन ख़िलाफ़ कार्रवाइयूं बंद करे मीरपुर डिवीज़न में थियल चूंडनि में धांधलीअ जे इल्ज़ामनि जी बि शफ़ाफ़ जांच कराई वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन आज़ाद कश्मीर चूंडनि में बेज़ाब्तगियुनि जी जांच जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त रियासत उन ॾींहं खां डिॼे जॾहिं असां चूंडनि खे रद्द करे छॾींदासीं। ॿिए मरहले जे चूंडनि खां अॻु मुतालबा तस्लीम कया वञनि। मुज़फ़राबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मीरपुर में 30 पोलिंग स्टेशन्स ते कब्ज़े जा सबूत मौजूद आहिनि। बाइकाट सां धांधलीअ जो रस्तो खुली वेंदो। समूरियूं सीटूं कानूनी ऐं आइनी रस्ते वापसि वठंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जे बिलावल हाउस कराची में मुलाक़ात। मुल्क जे मौजूदा सियासी ऐं सिक्योरिटी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठि। वफ़ाक़ी घरू वज़ीर पारां सदर खे KPK ऐं बलूचिस्तान में दहशतगर्दी ख़िलाफ़ जारी ऑपरेशन्स ते ब्रीफिंग। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दीअ जे ख़ात्मे ऐं पायदार अमन लाइ क़ौम सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु आहे। लाहौर में 3 माड़ घर टही पट फोतियुनि जो अंग वधी 10 थी वियो। शहर जे बागवानपुर वारे इलाइक़े में अफ़सोसनाक वाक़ियो। 3 ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक। इंतज़ामिया जो चवणु आहे त 3 माड़ घर में 3 भाइरनि जी रिहाइश हुई। 3 छितियूं टीयर गार्ड जूं ठहियल हुयूं। सालगिरह तक़रीब में शिरकत लाइ भेण ऐं केतिरा ई माइट भी मौजूद हुआ। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ पारां इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार। अॼु खां 5 अगस्त ताईं मुल्क में वधीक बरसातुनि जी अॻकथी। इस्लामाबाद, रावलपिंडी, पेशावर, नौशहरा, कोयटा ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बसकारे जो इम्कान। लाहौर, गुजरात, सियालकोट, फैसलाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात। सुभाणे खां आछर ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु बरसात जी अॻकथी। कराची, बदीन, ठट्टो, सिजावल ऐं ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात पइजी सघे थी। मुल्क में बरसातुनि बाद सिंधु दरिया में पाणी जे वहिकरनि में मुसलसिल वाध। गुडू बैराज वटि पाणीअ में इज़ाफ़ो। विचोले दर्जे जी ॿोॾ। मथां वहिकिरो वधी 4,13,000 क्यूसेक ताईं पहुची वियो। सखर बैराज ऐं कालाबाग वटि नंढे दर्जे जी ॿोॾ बरक़रार। मेहर में पुरानी दुश्मनी तां हथियार बंदन नौजवान के गोलियों हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ शीहण जो दड़ो वासे गम्स जो सिक्योरिटी गार्ड सागर खोसो क़त्ल। नौजवान रात जो अस्पताल में ड्यूटी करण बाद ॻोठ वञी रहियो हुयो त मथस हमलो कयो वियो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस मूजिब वाक़ियो खोसा धुरनि में पुराणे तकरार तां पेश आयो। हैदराबाद में मैरिट जे रताड़ ख़िलाफ़ उम्मीदवारनि जे एहतजाज कैंप 7 ॾींहं बि जारी। सूफ़ी रागी मांझी फ़क़ीर यकजहतीअ तौर शरीक। कलामनि सां माहौल गरमाए छॾियो। सियासी समाजी अॻवान, वकील, अदीब ऐं सान्हा विंदनि जी बि शिरकत। उम्मीदवारनि चयो आहे त हीअ तहरीक हाणे समूरी सिंध जे नौजवाननि जो आवाज़ बणिजी चुकी आहे। जाइज़ मुतालबनि जी मञता ऐं मैरिट जी बहालीअ ताईं पुरअमन जिदोजहद जारी रहंदी।